अस्सलाम वालेकुम भा ज़ुबैर हिकिड़ो को मतलबी माण्हू निकिरे उन जो हल छा कजे? वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मतलबी इंसान निकिरे छा कजे उनखे? जेकॾहिं तव्हां वटि आहे त मतलबी इंसान जो सवाल पूरो कयो। जीअं तव्हां मतलबी इंसान जो सवाल पूरो न कंदव त पोइ उहो इंसान घणो ख़राब थी वेंदो। ख़राब थियण जो मक़सदु सम्झो था न, तव्हां में जेके ऐब हरकतियूं उहे ॻाल्हियूं हूंदियूं बि न कंहिं जाइ ते वई उन खां वधीक तव्हांखे ज़लील ख़्वार। मां बार बार मतलबी इंसाननि जा लेक्चर कढियां थो। छो तव्हां भला एॾा मतलबियुनि जे कढ लॻायो? छाजे करे पंहिंजी ज़िंदगी तबाह कई? मतलबी इंसान जॾहिं बि तव्हांजे आॾो पेश थींदो, सभ खां पहिरियों मासूम चहिरो कंदो तव्हांजी आॾे। उन वक़्त में तव्हांखे एतिरो प्यार ॾींदो जो तव्हां सोचींदो त ज़िंदगीअ में अहिड़े शख़्स कॾहिं असांखे प्यार ॾिनो। बहरहाल, जेकॾहिं तव्हां वटि आहे त मतलबी इंसाननि जा सवाल पूरा कयो। जेकॾहिं न आहे न त सम्झो तव्हांजी इज़त पाणी में लुॿारजी वई। छो मतलबी इंसान जा पहिरियों तव्हांखे रंग ॾाढा नज़र ईंदा। जॾहिं मतलबी इंसान रंग मां पोइ वरी जॾहिं ज़ंग रखंदो आहे न अंदर में, त पोइ तव्हांजे वातनि में आङुरियूं ईंदियूं त असांजी इहा उमेद ई न हुई त हीउ शख़्स असांजे लाइ पर पुट हीअं ॻाल्हाईंदो। यादि रखो, जेको इंसान तव्हांजी संगत में मतिलब रखे त उनजो ख़ुदा जे वास्ते जेकॾहिं ॾियण जी ताक़त अथव त उनजो मतिलब पूरो कयो। छो त मतलबी इंसान मतिलब खां बग़ैर तव्हांखे यादि ई न कंदो। ख़ुशनसीब आहियो तव्हां इंसान जो मतलबी इंसान बि तव्हांखे ॾुखे वक़्त में यादि कयो था। हज़रत अली जो फरमान आहे, उन मतलबी इंसान जो मतिलब कॾहिं बि ख़ाली न रखिजो। कीअं माना ख़ाली सम्झो था न? कॾहिं उनखे ख़ाली न मोटाइजो। चपड़नि जी मुस्कुराहट बि ॾेखारियोसि। जेकॾहिं तव्हांखे ॾियण जी ताक़त आहे त उन इंसान मतलबी खे ॾियो। छो तूं हिकु ख़ुशनसीब इंसान आहे जो अल्लाह पाक तोखे ॾियण वारो बणायो आहे, वठण वारो न बणायो अथई। यादि रखजांइ हे इंसान। बाक़ी जेकॾहिं न आहे तव्हांखे वसियत त उन मतलबी खे खिली चओ त ए इंसान हुजे